गौसल आज़म फरमायो आ त जेकॾहिं कंहिं बि मुरीद ते मुसीबत अचे, कर्ज़ नथो लहे, बीमारी नथी लहे, केस मां नथी जान छुटे, ज़ुल्म में फासी वियो आ, कंहिं हिन जो हक़ फबायो आ, कई परेशानियूं हल पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मुंहिंजे मुरीद खे खपे आधी रात जो उथे बरकातू नमाज गौसिया जी नियत करे नफिल पढ़ी इराक वारे पासे जाॾे इराक वा ओॾे 11 विखूं हले 1 2 3 4 11 कदम हले ऐं 11 कदमनि ते हलंदे हलंदे चवे या गौस छा चवे या गौस ॾाढे चओ छा चवे या गौस पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था 11 कदम हली 11 बेरा मूंखे सॾु करे जेका बि दुआ घुरंदो पीरान पीर फरमाइनि था क़बूल थी वेंदी। मालूम थियो त सॾ करण जो ॾस बि पीरान पीर पाण थो ॾिए पियो। मालूम थियो त अल्लाह जे वलीअनि खे सॾणो गुनाह पर छा करे सॾबो अल्लाह करे न सॾबो अल्लाह जो प्यारो समझी सॾबो। छा समझी सॾबो ॾाढे चो छा समझबो अल्लाह जो प्यारो आ इहा नियत करे सॾींदे रब चवंदो तूं मुंहिंजे प्यारे ॾे आयो आ मां रब तुंहिंजा बेड़ा पार फरमाए थो छॾियां पियो। रब्बुल आलमीन इंशाअल्लाह तव्हां असांखे वलीअनि जी मोहब्बत नसीब फरमाए गौसल आज़म जो सचो मुरीद बनाए। मां तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधायां नक्शबंदी सहरवर्दी चश्ती कादरी अवैसी जेके बि बुज़ुर्गनि जा तरीक़ा आहिनि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां धार धार तरीक़ा आहिनि पर सभई चवंदा आहिनि असां पीरान पीर जा मुरीद आहियूं। छो त पीरान पीर माना सम्झो था पीराने चओ पीराने हिकिड़ो त पीर आ होरन जो हिकिड़ो पीर आ हालाजी जमात जो हिकिड़ो पीर आ लवारी शरीफ जे जमात जो हिकिड़ो पीर आ भिटाई साहब जे जमात जो हिकिड़ो पीर आ कलंदरी जमात जो पर पीरनि जो पीर वरी सभिनी पीरनि जो बि पीर आ सॼे जहान जे पीरनि जो पीर आ। जिथे को पीर तोखे मिलंदो ख़ुदा जो कसम गौसल आज़म जिलानी तरीक़े खां ॿाहिरि तोखे नज़र कोन मिलंदो। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जा सभई पीर सोन चो माशा अल्लाह अहले सुन्नत जा सभई पीर भलारा अहले सुन्नत जा जमा समूरा पीर नेक सालिह और इन सभिनी पीरनि जो फ़ैसिलो आ असां पंहिंजे पंहिंजे जमात जा पीर हूं पर पीरान पीर वरी असां पीरनि जो बि पीर आ चओ सुभान अल्लाह। हिंदुस्तान वारनि जी बि ॿुधा चीन जापान जर्मनी अमेरिका ईरान वारनि जी बि ॿुधा सिंध सैलून सेवण वारनि जी बि ॿुधा सारे जहान जी ॿुधा पर मां जॾहिं पंहिंजे बाने ते राज़ी थी पवंदो आहियां त मुंहिंजे बाने जे कननि में बि एतिरो पावर हूंदो आहे जो अब्दुल कादिर जीलानी वेठो बगदाद में हूंदो आहे पर पूरी दुनिया जे मुरीदनि जूं फरियादूं ॿुधंदो आहे। छो ॿुधंदो आहे जो हुन जा कन हाणे कंहिंजा कन थी विया अल्लाह जे कुदरत जो मज़हर बणिजी विया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे जीअं मां सॼे जहान खे ॾिसंदो आहियां मशरक़ वारनि खे ॾिसंदो आहियां मग़रिब वारनि खे ॾिसंदो आहियां शिमाल वारनि खे ॾिसंदो आहियां जुनूब वारनि खे ॾिसंदो आहियां अर्श वारनि खे ॾिसंदो आहियां सतनि ज़मीननि जे अंदरि जेको आहे उन्हीअ खे बि मां अल्लाह ॾिसंदो आहियां। अल्लाह ताला फरमाए थो या ॾिसण जी ताक़त मूंखे ॿिए कंहिं कान ॾिनी आहे मुंहिंजी हक़ीक़ी ताक़त आहे पर जेको मुंहिंजो बानो कामिल वली हूंदो आहे वेठो पंहिंजे घर में हूंदो आहे सॼे जहान जे मुरीदनि खे ईअं ॾिसंदो आहे जीअं राईअ जो दाणो तिरीअ जे मथां पियो हूंदो आहे। अलाह जी ताक़त पंहिंजी चओ अलाह जी ताक़त ॾाढे जो अलाह जी ताक़त पर वलीअ जी ताक़त अल्लाह जी ॾिनल वलीअ जी कंहिंजी ॾाढे जो कंहिंजी ॾिनल फ़र्क़ु थी वियो मता सुभाणे को तव्हांखे चए अलाह बि परे खां ॾिसे पीरान पीर बि ॾिसे अलाह बि परे खां ॿुधे पीरान पीर परे खां ॿुधे पोइ ॿई हिकु जहिड़ा छा चओ न शिरक कोन्हे इन्ही जे करे कोन्हे जो अल्लाह कंहिंखां इहा ताक़त वरिती कान्हे वली अल्लाह जे दर तां वरिती आहे। फ़र्क़ु थी वियो सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। ॾाढे बुलंद आवाज़ ॾाढे। हिकिड़ो मसइलो तव्हां खां पुछां थो, वली सच ॻाल्हाईंदा आहिनि या कूड़? कूड़ ॻाल्हाए त वली कीअं थिए? कूड़ ॻाल्हाए त वली थींदो ई कोन, छो त कूड़ो वलियूं न थींदो आहे, बेनिमाज़ी वलियूं न थींदो आहे, शराबी वलियूं न थींदो आहे, मुंहिंजा दोस्त शरीयत जो मुखालिफ़ वलियूं न थींदो आहे, अल्लाह जे राह खां थिड़ियल वलियूं न थींदो आहे। वली उहो हूंदो आहे जंहिंजो पेरनि खां मथे ताईं, मथे खां पेरनि ताईं सॼो उथण वेहण खाइण पीअण रसूलुल्लाह जे सुन्नत मुताबिक़ हुजे। मौलाना उस्ताद सादी फरमाए थो त जेको रसूलुल्लाह जे रस्ते खां हिकिड़ी विख ॿाहिरि वेंदो, हिकिड़ी विख ॿाहिरि हलण वारो कॾहिं वली न थींदो। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि खे हिकिड़े माण्हू चयो त वली छाखे चइबो आहे, वलीअ जी निशानी कहिड़ी आहे? पाण फरमाऊं त वलीअ जी निशानी आहे त रसूलुल्लाह जे सुन्नत ते अमल करे। माण्हू चयो कि भला भला उडरी ॾेखारे, उॾामी ॾेखारे, इहा करामत ॾेखारे जो उडरे। पाण फरमायूं त उॾामण करामत नाहे, मखियूं बि उॾामनि थियूं, कांव बि उॾामनि था, केरा झिरकियूं बि उॾामनि थियूं, उॾामण का करामत नाहे। करामत इन्ही जो नालो आहे जो मुहम्मद मुस्तफ़ा जे तरीक़े ते हली ॾेखारजे। रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो, जेकॾहिं कंहिं माण्हूअ जे तिरीअ जे मथां राईअ जो दाणो रखिजे त हुनजे अखियुनि जे आॾो हूंदो आहे, राईअ जो दाणो हिन जे अखियुनि खां परे कोन हूंदो आहे, यानी हो ॾिसण वारो पंहिंजे तिरीअ ते राईअ जे दाणे खे ॾिसंदो आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो, अलाह जो सॼो मुल्क मुंहिंजे आॾो ईअं आहे जीअं राईअ जो दाणो हुजे। हाणे तव्हांजो लाइ कहिड़ो अक़ीदो आहे, पीरान पीर सचो अलाए कूड़ो? अॼु गौसिया मस्जिद वारी जमात खे ॾिसे थो, चओ ॾिसे थो, ॾाढे चओ ॾिसे थो। अलाह जे वलीअ फरमायो सॼो जहान मुंहिंजे अखियुनि जे आॾो ईअं आहे जीअं राईअ जो दाणो टीह जे मथां पियो हुजे। साईं भला ॾे ख़बर तो मुरीदनि जी केतिरी मदद कंदो आहे। पाण फरमाइनि था, लौ कान मुरीदी बिल मशरिक व अन बिल मगरिब व कशफत औरतहू लसतरतुहा। मुंहिंजो मुरीद सिज उभरण वारी जाइ ते आहे, मां अब्दुल कादिर जीलानी सिज लहण वारी जाइ ते आहियां। एतिरो महियदीन मली आही अब्दुल लतीफ जो तूं वसीलो ऐं वली, हसनी पीर हली अची कर का मार मुरीद ते। मुला जी फतवा सां त भिटाई मुशरिक थी वियो, पर चओ त भिटाई सां मुशरिक न आहे, चओ भिटाई सां मुशरिक। फरमाए तू मीरा शाह मदद कर दाह सुणी दादी, आही अब्दुल लतीफ जो तूं बादशाह बगदादी, हसनी पीर हादी अची कर का मार मुरीद ते। मीरा शाह मदद कर अची औखिय वेर, लिल्लाह लग लतीफ चवे भर पाज़ीअ ॾे पेर, पो औलाद अली शेर कर का मार मुरीद ते।